ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 19/2/2026। मिठा मिठा बाप तेरे सुनता मीठे मीठे ॿार। हाणे भारत ख़ासि आम सॼी दुनिया ते बृहस्पति जी दिशा वेहणी आहे। बाब तव्हां ॿारनि द्वारा भारत खे सुखधाम ठाहिनि था। प्रश्न आहे 16 कला संपूर्ण ठहिण लाइ तव्हां ॿार कहिड़ो पुरुषार्थ कंदा आहियो। उत्तर आहे योग बल जमा करण जो। योग बल सां त 16 कला संपूर्ण ठही वेंदा आहिनि। इन जे लाइ बाप चईंदा आहिनि दे दान त छूटे ग्रहण। काम विकार जो किराइण वारो आहे, उनजो दान ॾियो त तव्हां 16 कला संपूर्ण ठही वेंदव। ॿियो आहे देह अभिमान खे छॾे देही अभिमानी ठहो, शरीर जो भान छॾो। गीता ताही मां आयो ताही पिता। ओम शांति। मीठे मीठे रूहानी ॿारनि पंहिंजे रूहानी बाप जी महिमा ॿुधी उहो ॻाईंदा रहंदा आहिनि। तव्हां प्रैक्टिकल में हुन बाबा सां वरसो था वठो। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असां द्वारा ई भारत खे सुखधाम ठाहींदा आहिनि। जंहिंजे द्वारा ठहनि था ज़रूरु उहे ई जंहिं द्वारा ठाहिनि था ज़रूरु उन्हनि खे सुखधाम जो मालिक ठाहींदा आहिनि। ॿारनि खे त ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाबा जी महिमा त अपरंपार आहे, उन्हनि सां असां वरसो था पायूं। हाणे तव्हां ॿारनि ते बल्कि सॼी दुनिया ते बृहस्पति जी अविनाशी दशा आहे। हाणे तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो भारत ख़ासि आम दुनिया आम सभ ते बृहस्पति जी दशा वेहणी आहे। श्री तव्हां हाणे 16 कला संपूर्ण ठहींदा आहियो। हिन समय त कोई कला न आहे। ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। ईअं न हिते ख़ुशि आहियूं ॿाहिरि वञण सां गुम थी वञूं। जंहिंजी महिमा ॻाईंदा आहियो हाणे तव्हां वटि हाज़िर आहे। बाप सम्झाईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे राजाई ॾेई करे वियो हुयो न। हाणे तव्हां ॾिसंदा आहियो आहिस्ते आहिस्ते सभु पुकारंदा रहंदा आहिनि। तव्हांजा बि स्लोगन निकिरंदा रहंदा आहिनि। जीअं इंदिरा गांधी चईंदी हुई न हिकु धर्म हिकु भाषा हिकु राजा ई हुजे। हुन में बि आत्मा चईंदी आहे। आत्मा ॼाणंदी आहे बराबरि भारत में हिकु राजधानी हुई जो हाणे साम्हूं बीठी आहे। सम्झंदा आहिनि कॾहिं बि सॼो ख़ात्मो थी वेंदो। इहा कोई नई ॻाल्हि न आहे। भारत खे पोइ 16 कला संपूर्ण ज़रूरु ठहिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन योग बल सां 16 कला संपूर्ण ठहो था न। चईंदा आहिनि न दे दान त छूटे ग्रहण, है न। बाप बि चईंदा आहिनि विकारनि जो अवगुणनि जो दान ॾियो। इहे रावण राज्य आहे। बाबा अची करे इन्हनि सां असांखे छुड़ाईंदा आहिनि। इन में बि काम विकार वॾो भारी आहे। तव्हां देह अभिमानी ठही विया आहियो न। हाणे देही अभिमानी ठहिणो पए, शरीर जो भान बि छॾिणो पए। इन ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। दुनिया न ॼाणंदी आहे। भारत जो 16 कला संपूर्ण हुयो। संपूर्ण देवी देवताउनि जो राज्य हुयो। हाणे उन्हनि ते ग्रहण लॻल आहे। हिन लक्ष्मी नारायण जी राजधानी हुई न। भारत स्वर्ग हुयो। हाणे विकारनि जो ग्रहण लॻियो आहे हिन भारत खे। हिन करे बाबा चईंदा आहिनि दे दान त छूटे ग्रहण। इहे काम विकार ई किराइण वारो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि इहे दान ॾियो त तव्हां 16 कला संपूर्ण ठही वेंदा। न ॾींदा त न ठहींदा। आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे। इहा बि तव्हांजी बुद्धि में आहे। तव्हांजी आत्मा में केतिरो पार्ट आहे न। तव्हां विश्व जा राज्य भागे वठंदा आहियो। इहो बेहद जो ड्रामो आहे। अथाह एक्टर्स आहिनि हिन ड्रामा में। हिन में फर्स्ट क्लास एक्टर्स ये लक्ष्मी नारायण आहिनि। इन्हनि जो नंबर 1 पार्ट आहे न विष्णु सो ब्रह्मा सरस्वती, पोइ ब्रह्मा सरस्वती सो विष्णु। इहे 84 जन्म कीअं वठंदा आहिनि। सॼो चक्कर बुद्धि में अची वेंदो आहे न। शास्त्र पढ़ण सां थोरी कोई सम्झंदा आहिनि। उहो त कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। पोइ त स्वास्तिक बि ठही न सघे। वापारी माण्हू चोपड़ो लिखंदा आहिनि त उन ते स्वास्तिक कढंदा आहिनि। गणेश जी पूजा कंदा आहिनि। इहा आहे बेहद जो चोपड़ो। स्वास्तिक में 4 भाग हूंदा आहिनि। जीअं जगन्नाथपुरी में चावल जो हंडो रखंदा आहिनि न, उहो पकी वेंदो त 4 भाग थी वेंदा। हुते चावल जो ई भोग लॻाईंदा आहिनि।
श्री हुते चांवर ॾाढा खाईंदा आहिनि। श्रीनाथ द्वारे चांवर न हूंदा आहिनि। हुते त सभु सचे घी जो पको माल ठाहींदो आहे। जॾहिं भोजन ठाहींदा आहिनि त पोइ सफ़ाई सां मुंहुं बंदि करे ठाहींदा आहिनि। प्रसाद ॾाढो इज़त सां वठी वेंदा आहिनि। भोग लॻाए करे पोइ उहा सभु पंडा माण्हुनि खे मिलंदो आहे। दुकान ते वञी करे रखंदा आहिनि। हुते ॾाढी भीड़ रहंदी आहे। बाबा जो त ॾिठल आहे न। हाणे तव्हां ॿारनि खे केरु पढ़ाए थो? मोस्ट ब्लेवेड बाबा अची करे तव्हांजो सर्वेंट ठहियो आहे। तव्हांजी सेवा करूं था न, करे थो न बाबा। एतिरो नशो चढ़ंदो असां आत्माउनि खे बाप पढ़ाईंदा आहिनि। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। मनुष्य पोइ चई ॾींदा आहिनि आत्मा त निर्लेप आहे। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा में ई 84 जन्मनि जो अविनाशी पाठ भरियलु आहे। उन्हनि खे पोइ निर्लेप चइण केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु थी वियो न। इहे जॾहिं कोई सुठी रीति मास ॾेढ वेही सम्झंदो तॾहिं त पॉइंट्स बुद्धि में वेहींदा न। दिन प्रतिदिन पॉइंट्स ॾाढी निकिरंदी रहंदियूं आहिनि। इहे जीअं कस्तूरी आहे। ॿारनि खे जॾहिं पूरो निश्चय वेहींदो आहे त पोइ सम्झंदा आहिनि बराबरि परमपिता परमात्मा ई अची करे असांजी सदगति कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हांजे मथां हाणे बृहस्पति जी दशा आहे। मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहियो हुयो। हाणे पोइ रावण राहु जी दशा विहारे छॾी अथई। हाणे बाबा आया आहिनि असांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण। त पंहिंजे खे घाटो न लॻाइणो आहे। वापारी माण्हू पंहिंजो खातो हमेशह ठीकु रखंदा आहिनि। खातो विझण वारे खे अनाड़ी चइबो आहे। हाणे इहो त सभिनि खां वॾो वापारु आहे न। कोई वीलो वापारी ई इहा वापार करे। इहा अविनाशी वापारु आहे। ॿियो सभु वापार त मिटी में मिली वञणा आहिनि। हाणे तव्हांजो सचो वापारु थिए थो न। बाबा आहिनि ज्ञान जा सागर। ॾिसो बाबा जो केॾा सारा दुकान आहिनि। हाणे बाबा जा दुकान अॻियां वधंदा है न। ॿिया सभु वापार ठप थी वेंदा। जेतिरा बि वापार आहिनि दुनिया में, इहा मंदिर टिकाणा बि त धंधो खोले वेठा आहिनि। इहे सभु बि ठप थी वेंदा। ऐं बाबा जो एॾा सारा सेंटर्स जो आहिनि नया ठहनि था एॾा सुठा। इन्हनि सभिनि बाबा जी दुकानियूं हाणे अॻियां वधंदियूं। बाक़ी सभु वापार ठप थी वेंदा है न। घाटो विझण वारे खे अनाड़ी चइबो आहे। वापारी माण्हू हमेशह पंहिंजो खातो ठीकु रखंदा आहिनि। जो ठीकु न रखी सघे हुनखे अनाड़ी चइबो आहे। हाणे इहे त सभिनि खां वॾो वापारु आहे न। शिव बाबा जो इहे दुकाननि ते जो वापारु थिए थो। पुराणो सभु कुझु ॾियो, नयो सभु कुझु वठो। कोई वीलो वापारी वापारु करे। इहे अविनाशी वापारु आहे न। ॿियो सभु वापार त मिटी में मिली वञणा आहिनि। हाणे तव्हांजो सचो वापारु थींदो। बाबा आहिनि ज्ञान जा सागर सौदागर। प्रदर्शनी में ॾिसो केतिरा ईंदा आहिनि। सेंटर्स में कोई मुश्किल ईंदा आहिनि। भारत त ॾाढो लंबो चौड़ो आहे। सभु जॻह तव्हांखे वञिणो आहे। पाणी जी गंगायूं सॼे भारत में आहिनि न। इहे बि तव्हांखे सम्झाइणो पए। पर पावन कोई पाणी जी गंगा न आहे। तव्हां ज्ञान गंगायूं खे वञिणो पए। चारों तरफ़ मेले प्रदर्शनी थींदा रहंदा आहिनि। दिन प्रतिदिन चित्र ठहींदा रहंदा आहिनि। अहिड़ा शोभान चित्र हुजनि जो ॾिसण में ई मज़ो अची वञे। इहे त ठीकु सम्झाईंदा आहिनि न। हाणे लक्ष्मी नारायण जी राजधानी स्थापना थिए थी। सीढ़ी जो चित्र बि फर्स्ट क्लास आहे। हाणे ब्राह्मण धर्म जी स्थापना थिए थी। इहे ब्राह्मण ई पोइ देवता ठहींदा। तव्हां हाणे पुरुषार्थ करो था त दिलि अंदरि पंहिंजे पाण खां पुछो असां में कोई नंढो मोटो कांटो त न आहे। काम जो कांटो त न आहे। क्रोध जो नंढो कांटो उहो बि ॾाढो ख़राबु आहे। देवताऊं क्रोधी न हूंदा आहिनि। ॾेखारींदा आहिनि शंकर जी आँख खुलण सां विनाश थी वेंदो आहे।
ये बि हिकु कलंक लॻायो आहे। विनाश त थियणो आहे। सूक्ष्म वतन में शंकर के कोई साप आदि थोड़ी हूंदा आहिनि। सूक्ष्म वतन ऐं मूल वतन में बाग बगीचा सर्प आदि कुझु न आहिनि। ये सभु हिते हूंदा आहिनि। स्वर्ग बि हिते ई हूंदो। हिन समय मनुष्य काटे मिसल आहे। हिन करे इन्हनि खे काटनि जो जंगल चइबो आहे। सत्युग आहे फूलनि जो बगीचो। तव्हां ॾिसंदा आहियो बाबा कहिड़ो बगीचो ठाहींदा आहिनि। मोस्ट ब्यूटीफुल ठाहींदा आहिनि। सभिनि खे हसीन ठाहींदा आहिनि। ख़ुदि त आहिनि ई बाबा एवर हसीन। ऐं असां सभिनि खे बि ओड़ो ठाहींदा आहिनि। सभु सजननि खे अथवा ॿारनि खे अथवा आत्माउनि खे बाबा हसीन ठाहींदा आहिनि पाण जहिड़ो। सभिनि जे मन बुद्धि संस्कार बाबा जीअं थी वञे तॾहिं हसीन थींदासीं न। रावण त बिल्कुलु कारो ठाहे छॾियो अथनि। हाणे तव्हां ॿारनि खे ख़ुशी थियणी खपे। असांजे मथां बृहस्पति जी दशा वेठी आहे। अधु समय सुख अधु समय दुख हुजे त फ़ाइदो ई छा आहे। 3/4 ही सुख आहे, 1/4 दुख आहे। ये ड्रामो ठहियलु आहे न। ॾाढा माण्हू पुछंदा आहिनि ड्रामो हीअं छो ठहियो आहे। अरे ये त अनादि आहे न। छो ठहियो आहे ये प्रश्न त उथी न सघंदो आहे। अरे त ठहियलु ड्रामो आहे न। ये अनादि अविनाशी ड्रामो ठहियलु आहे। बनी बनाई बन रही चईंदा आहिनि न। जो हिकु बार शूट थी वियो उहो ई रिपीट थींदो रहंदो आहे। हिन में कंहिंखे मोक्ष न मिली सघे। हीअ त अनादि सृष्टि हली ईंदी आहे न, हलंदी रहंदी। प्रलय त कॾहिं थींदो ई न आहे, है न। हिन सृष्टि ते कॾहिं बि प्रलय न थींदो आहे। बाबा नई दुनिया ठाहींदा आहिनि परंतु हुन में गुंजाइश केतिरी आहे। जॾहिं मनुष्य पते दुखी थींदा आहिनि तॾहिं सॾु कंदा आहिनि। बाबा अची करे सभिनि जी काया कल्पतरू ठाहींदा आहिनि। जो अधु कल्प तव्हांजे करे अकाले मृत्यु न थींदी। तव्हां काल ते जीत पाए वठंदा आहियो। तव्हां ॿारनि खे ॾाढो पुरुषारत करिणो खपे। जेतिरो ऊच पद पाईंदा ओतिरो सुठो। पुरुषारत त हर हिकु जास्ती कमाई जे लाइ कंदा आहिनि। लकड़ी वारा बि चईंदा असां जास्ती कमाई करूं। कोई ठगी सां बि कमाईंदा आहिनि। पैसे ते बि आफ़त आहे न। हुते त तव्हां वटि पैसा, तव्हांजा पैसा कोई लूटे न सघे। ॾिसो दुनिया में छा छा थिए थो। हुते अहिड़ो दुख जी ॻाल्हि थींदी न। हाणे तव्हां बाप सां केतिरो वरसो वठंदा आहियो। पंहिंजी जांच करणी खपे। असां स्वर्ग में वञण जे लाइक़ु आहियूं। नारद जो मिसाल आहे न। मनुष्य अनेक नारद खे चईंदा आहिनि, नारद चईंदा आहिनि मूंखे लक्ष्मी खे वरणो आहे। त बाबा बि चवनि था पंहिंजी शकल ॾिसो, तव्हां लक्ष्मी खे वरण लाइक़ु आहियो। मनुष्य अनेक तीर्थ आदि कंदा रहंदा आहिनि। मिलंदो त कुझु न आहे। गीत बि आहे न। चारों तरफ़ लॻाया फेरा त बि हरदम दूर रहिया। हाणे बाबा तव्हांखे केतिरो सुठी यात्रा सिखलाईंदा आहिनि। हिन में कोई तकलीफ़ बि न आहे। सिर्फ़ु बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। ॾाढो सुठी युक्ति ॿुधाईंदा आहिनि। ॿार ॿुधंदा आहिनि हीअ मुंहिंजो लोन वतल उहो शरीर आहे। हिन बाप खे केतिरी ख़ुशी थींदी हूंदी न। असां बाबा खे शरीर लोन ॾिनो। ब्रह्मा बाबा खे केॾी ख़ुशी थींदी हूंदी कि शिव बाबा भॻवान डायरेक्ट उन्हनि जे शरीर में ईंदा हूंदा। ओहो है न। त ब्रह्मा बाबा जो शरीर शिव बाबा खे बाबा लोन ॾिनो। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। नाम बि आहे भगीरथ। हाणे तव्हां ॿार रामपुरी में हलण लाइ पुरुषारत था करो। शिवपुरी, रामपुरी, स्वर्ग, हेवन, बहिश्त, सोने जी दुनिया। त पूरो पुरुषारत में लॻी वञिणो खपे। कांटो छो ठहिणो खपे।
तव्हां ब्रह्मण ब्रह्मणियूं आहियो, सभिनि जो आधार मुरली थी आहे। मुरली तव्हांखे न मिलंदी त तव्हां श्रीमत किथां वठंदव। ईअं न सिर्फ़ु हिकु ब्राह्मणनि खे ई मुरली ॿुधणी आहे, ॿुधाइणी आहे न, कोई बि मुरली पढ़ी करे ॿुधाए सघंदा आहियो। चइणो खपे अॼु तव्हां ॿुधायो। हाणे त प्रदर्शनी जा चित्र बि सम्झाइण लाइ सुठा आहिनि। इहे मुख्य चित्र त पंहिंजी दुकाननि ते रखी छॾियो, ॾाढनि जो कल्याण थींदा। मतिलबु जो वापारी माण्हू आहिनि, चओ अचो त असां तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झायूं। ये सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। कंहिंखे कंहिंजो कल्याण करण में थोरो टाइम वियो त हर्जो न आहे, है न। ये सौदे सां गॾु उन सौदे सां गॾु इहे सौदो कराए सघंदा आहियो। ये बाबा जो अविनाशी ज्ञान रत्ननि जो दुकान आहे। नंबर 1 आहे सीढ़ी जो चित्र ऐं गीता जो भॻवानु शिव आहे। नंबर 1 चित्र कहिड़ो आहे? सीढ़ी जो गीता जो भॻवानु शिव आहे। बाबा चवनि था भारत में शिव भॻवानु आयल आहिनि जंहिंजी जयंती मल्हाईंदा आहिनि। हाणे पोइ उहे बाबा आया आहिनि, यज्ञ बि रचिबो आहे न। तव्हां ॿारनि खे राजयोग जो ज्ञान ॿुधाइनि था बाबा, तव्हां ॿारनि खे राजयोग जो ज्ञान ॿुधाइनि था बाबा। बाप ही अची करे राजाउनि जो राजा ठाहींदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे सूर्यवंशी राजा रानी ठाहींदो आहे, जंहिंखे कोई बि विकारी राजा बि नमन कंदा आहिनि, न। बाबा चवनि था मां तव्हांखे सूर्यवंशी राजा रानी ठाहींदो आहे, जेके कोई बि विकारी राजा बि नमन कंदा आहिनि। त स्वर्ग जो महाराजा महारानी ठहिण जो पूरो पुरुषार्थ करणो खपे। बाबा कोई मकान आदि ठाहिण जी मना न कंदा आहिनि। भल ठाहियो, पैसा बि त मिटी में मिली वेंदा न, है न। भल ठाहियो, इन में छो न मकान आदि ठाहे आराम सां रहो। पैसा कम में लॻाइणो आहे। मकान बि ठाहियो, खाइण लाइ बि रखो, दान पुण्य बि कंदा रहो। जी कश्मीर जो राजा आहे न, पंहिंजी प्रॉपर्टी जो प्राइवेट हुई, उहा आर्य समाजनि खे उन दान ॾिनई। पंहिंजे धर्म जाति जे लाइ कंदा आहिनि। हिते त उहा कोई ॻाल्हि ई न आहे, सभु पार आहिनि। जाति आदि जी त ॻाल्हि न आहे, उहा आहे ई देह जी जाति आदि जीअं न कई। मां त तव्हां आत्माउनि खे विश्व जी बादशाही ॾींदो, पवित्र ठाहींदो आहे। ड्रामानुसार भारतवासी ई राज्य भाग्य वठंदा। हाणे त भारत ॼाणंदा असांजे मथां बृहस्पति जी दशा वेठी आहे, ख़ासि तव्हांजी ख़ासि भारत पूरी दुनिया जी। श्रीमत चईंदी आहे मामिकम यादि करो, ॿियो कोई ॻाल्हि न आहे। भक्ति मार्ग में वापारी माण्हू कुझु न कुझु धर्माउ ज़रूरु कंदा आहिनि, उन्हनि जो बि ॿिए जन्म में उन्हनि खे अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। हाणे त मां डायरेक्ट आयो आहियां त तव्हां हिन कार्य में लॻायो। मूंखे त कुझु करिणो न खपे, मूंखे त कुझु न करिणो आहे न। शिव बाबा खे पंहिंजे लाइ मकान आदि थोरी ठाहिणा आहिनि। इहे त सभु तव्हां ब्राह्मणनि जो आहे। ग़रीब साहूकार सभु इकट्ठा रहंदा आहिनि। कोई बिगड़ंदा आहिनि की भॻवान वटि बि समदृष्टि न आहे। कोई खे महल, कोई खे झोपड़े में रखंदा आहिनि। शिव बाबा त खे भुलिजी वेंदा आहिनि। शिव बाबा जी यादि रहे त कॾहिं ईअं न चवनि। सभिनि खां पुछिणो त हूंदो आहे न, ॾिसबो आहे इहे घर में आराम सां रहंदा आहिनि त ओहिड़ो प्रबंध ॾियणो खपे। इन करे चईंदा आहिनि सभिनि जी ख़ातिरी करो। कोई बि चीज़ न हुजे त मिली सघंदी आहे। बाबा जो त ॿारनि ते ॾाढो लव आहे, एतिरो लव आहे जो ॿियो कोई जो रही न सघे। ॿारनि खे केतिरो सम्झाईंदा आहिनि की ॿार पुरुषार्थ करो, ॿियनि जे लाइ बि युक्ति रचो। इन में खपे 3 पैर पृथ्वी, इन में खपे 3 पैर पृथ्वी, जंहिंमें बच्चियूं सम्झाईंदी रहनि। कोई वॾे आदमी जो हॉल हुजे, असां सिर्फ़ु चित्र रखूं था, 1-2 घंटो सुबुह शाम क्लास करे हली वञे। कोई बि युक्ति रची सघंदा आहिनि। अॼुकल्ह त केॾा माण्हुनि जा मकान ख़ाली पिया आहिनि, है न।
उन्हनि खे तव्हां चई सघंदा आहियो हिकु रूम ॾेई छॾियो, उते बाबा जो चित्र लॻाए छॾियो ऐं हलंदा हलो ख़र्चो सभु असांजो, नाम तव्हांजो थींदो। ॾाढा अची करे कौड़ी सां हीरे जहिड़ा ठहींदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां जो बि अंदरि में कांटा आहिनि हुननि जी जांच करे कढणो आहे। रामपुरी में हलण जो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो आहे अविनाशी ज्ञान रत्ननि जो सौदो करे कंहिंजो बि कल्याण करण में समय ॾियणो, हसीन ठहिणो आहे, सभिनि खे ठाहिणो आहे। वरदान आहे तमोगुणी वायुमंडल में पंहिंजी स्थिति हिकु सचल अडोल रखण वारा मास्टर सर्वशक्तिवान ठहो। दिन प्रतिदिन परिस्थितियूं अति तमो प्रधान ठाहिणियूं आहिनि। वायुमंडल ॿियो बिगड़ंदो रहणो आहे। अहिड़े वायुमंडल में कमल फूल समान न्यारो रहणो आहे। पंहिंजी स्थिति सतो प्रधान ठाहिणी आहे। हिन जे लाइ एतिरी हिम्मत व शक्ति जी आवश्यकता आहे। जॾहिं इहे वरदान स्मृति में रहे कि मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां, त चाहे प्रकृति द्वारा, लौकिक संबंध द्वारा, चाहे दैवी परिवार द्वारा कोई भी परीक्षा अचे, उनमें सदा हिकु रस अचल अडोल। कॾहिं कॾहिं मां मास्टर सर्वशक्तिवान कहलाईंदो। ये वरदान स्मृति में रहंदो। स्लोगन आहे वरदाता बाप खे पंहिंजो सचो साथी ठाहे वठो त वरदाननि सां झोली भरजंदी रहंदी। अव्यक्त इशारो आहे। हिन परमात्मा ज्ञान सां ई विश्व में हिकु धर्म, हिकु राज्य, हिकु मत जी स्थापना थींदी आहे। तव्हांजे हिन ब्रह्मण संगठन जी हिकमत जी विशेषता देवता रूप में प्रैक्टिकल हलंदी आहे। इहा विशेषता ई कमाल कंदी। इन सां ई नाम बालो थींदो ऐं प्रत्यक्षता थींदी। कहिड़ी विशेषता सां? हिकु मत जी विशेषता। त हिन विशेषता में नंबर 1 ठहो। बाबा जी जो मत आहे उहो ई मत खे सभी क़ाइमु रखो। त हिन विशेषता में नंबर 1 ठहो। हिन जे लाइ जो पंहिंजो मूल संस्कार उनखे मिटाए करे बाप दादा जे संस्कारनि खे कॉपी करे समान संपूर्ण ठहो। तॾहिं हिकु बाप हिकु सां ई, तॾहिं हर हिकु सां हिकु बाप ई ॾेखारे में ॾींदा ऐं प्रत्यक्षता थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।